अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। न्यू सैदाबाद खां 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते बखर जमाली वटि ॻोठ नबी बख्श जमाली साम्हूं रोड़ी केनाल में ॻोठाणनि खे हिकु मर्द जो लाश देवीअ जे ॿूड़नि में अटकियल ॾिसण में आयो। जिन न्यू सैदाबाद पुलिस खे इतला कयो, पुलिस पारां भाणोठ मां टोबा घुराए लाश ॿाहिरि कढियो वियो ऐं एम्बुलेंस ज़रिए तालका अस्पताल न्यू सैदाबाद आंदो, जिते ड्यूटी डॉक्टर मूजिबि लाश ॻरियल आहे। उन करे उहो घटि में घटि 3 ॾींहं पुराणो लॻी रहियो आहे। लाश अस्पताल जे पोस्टमार्टम रूम में रखियल आहे। लाश मां तमामु घणी बदबू निकिरी रही हुई। पुलिस मूजिबि लाश जी सुञाणप न थी सघी आहे। आख़िरी इतलाउनि ताईं लाश अस्पताल में रखियल रहियो।